लाहौर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 ॼणा फौत थी विया। लाहौर में बरसात जो 30 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। लाहौर में 10 कलाकनि दौरान 291 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। MD वासा पारां ॼाणायो वियो आहे लाहौर में एक नौजवान करंट लॻण ऐं हिकु नौजवान प्लाट में बीठल पानी में ॿुॾी फौत थियो आहे, जॾहिं त लाहौर में बरसात सबबि रोड तलान जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। 110 फीडर पिणु ट्रिप थी विया आहिनि। तूफ़ानी बरसात दौरान वण ऐं बिजली जा पोल किरण सबबि इमदादी कमनि में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। MD वासा पारां ॼाणायो वियो आहे त लाहौर जे ॿियनि इलाइक़नि में 200 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। सभ खां वधीक बरसात लक्ष्मी चौक वटि 259 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त बरसात दौरान हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। हेठाहीं वारनि इलाइक़नि मां जल्द बीठल पाणी खे निकाल कयो वेंदो। MD वासा जो इहो चवणु आहे लाहौर जी नर्सिंग हॉस्टल पिणु बरसात जो पाणी दाख़िल थी वियो आहे। मुस्लिम टाउन में चीनी कॉन्सुलेट में पाणी दाख़िल थियो आहे। इंतज़ामिया पारां नेकाली वारो कमु जारी आहे।